हाणे त ईअं ई असां सां थींदो, छो त राणी थी राज हलाए, हिकु राजा ऐं शहज़ादो त ॼण मरी विया आहिनि। लाहींदुसि इहा पग हुनजे मथनि तां, जेको मथो पोती जो हक़दार आहे, पग जो न। ऐं ॿधंदुसि हुननि सभिनी जे पेरनि में ज़ंजीरूं जेके मुंहिंजे ख़िलाफ़ ॻाल्हाइनि था ऐं उथनि था। अॼु जो अॼु इहा बाबा जी पग मां अव्हांखे पाए ॾेखारींदुसि। चाचा साईं, पाए ॾेखारींदुसि। ख़बर घुराए चूसे वारनि खे वारस खान। अॼु जो अॼु दौरी घर में घिरी खानज़ादी जे तख़्त ताज ते कब्ज़ो जमाए वेही था रहूं। भल ख़बर पए खानज़ादीअ खे त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई कपजी वेंदो। अधु कलाक थियो आहे, अञा शेरू ज़ाहिर कोन्हे को। किथे उरा टिकी त कोन्हे पियो? ख़बर न आहे, थी सघे मतां उते 2-3 रातियूं टिकी पवे। न रबू न, शेरल एॾो बेवकूफ़ न आहे। पंहिंजे घर में पराई दंग रहाए ॿिए हंधि वञी रातियुनि जूं रातियूं रहंदो। एॾो बेवकूफ़ न आहे। न न, ईअं कॾहिं बि न कंदो। राणा, पोइ एॾी देरि छो कई अथई अचण में? थी सघे थो सिज जो लाड़े पोइ अचे। हा, ईअं बि थी सघे थो। अरे धुका न हणो धुका। वह जो मुंहुं आहे, देरि बि थी सघेसि थी। वारिस खान, हिन वरी कीअं फोन कई आहे? जी रे सर, जी शाम ताईं ठीकु आहे। मां पंहिंजे ॿाहिरि जी संगतुनि खे वठी पहुची वेंदुसि। हा ठीकु आहे रेज़र। हलो त वापसि हलूं पंहिंजी ताक़ ते। अचो। अॼु दयाणी इन छोरे कालू सां जेके जुठ मां ॾिसी आया न, अहिड़ी कंहिंसां न थिए। ख़ुदा करे कंहिंसां थिए ई न। छा वाकई जीजा इन कालूअ कमीने जो मथो मुछूं कूड़ाए ॻोठ जे चौराहे ते कारो मुंहुं कराईंदसि? अॼु दयाणी जीजा जंहिं कावड़ में आहे न, घटि कोन कराईंदसि इन निभागे व्याजीअ सां। राज ॾिसंदा राज, जॾहिं कालूअ जो मथो ऐं मुछूं कूड़े मोहकारो कयो वेंदसि। चवंदा न आहिनि, न पराए सुट खे हथु लाइजे, न पंहिंजी ॾाढ़ी पटराइजे। दयाणीअ धक मारे या खारे, तूं बि अदा हाणे मुड़ी वञ। छॾ ने दाई नूरा जी पचर। कुते वांगुरु पुछ लुॾाए न घुम दाई नूरा जे अॻियां पुठियां। जीजा बि आई ॾेई हाणे जोश में, किथे तुझो बि मथो ऐं भिरूं कूड़े करई न बाहि जो पाओ। पर अदी पर खे छॾ। नूरा मूंखे दहा ॾेई मूंसां जहिड़ो गंढे वई आहे। थिए न हिन उमिरि में मुंहुं कारो करे न असांजी काकाकारी। चवी अदी तूं बि जाई थी। जहिड़ा न जीजा जा जलवा आहिनि, को न को भंडण मूंसां बि कंदी। पर अदी मां छा कयां? ज़ाल वया मरी, को न को सहारो त घुर्जे न। अदी दयाणी ॿुध, मां अञा दिलि थो मजबूर। हिकिड़ी त दिलि आहे जेका वञी नूरा सां अटकी आहे। हाणे मां दिलि खे ॾुखाए त नथो सघां न। चइबो त न मुड़ंदे अदा मिठल तूं। मुश्किल आहे दी। जेकॾहिं मुश्किल आहे त पोइ मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदो वञ। जेकॾहिं तूं दिलि जे हथां मजबूर आहे न, त इहा तुंहिंजी दिलि हिकु ॾींहुं तुंहिंजो कारो मुंहुं कराईंदी कालूअ जीअं। दयाणीअ धक मारे या खारे। मौत ॾींदुसि, ज़रूरु ॾींदुसि न सोढे रबुअ खे। छो त मूंसां वेहण वारा गोर वारा न, पर इहे ॿई हुया। मुंहिंजो वाइदो आहे, इन्हनि खे कोन छॾींदुसि इन्हनि खे। अदा वञी हरू गोर खे मारे आयो। छा थो सोची सारंग पुट? कुछ भी न भाई, अरे क्या तो बोलो। मुझे मोबाइल किथे आहे? छो छा कंदे फोन खणी? मुंहिंजी मोबाइल आहे, मूंखे कंहिंजी फोन अचे या कंहिंखे ॻाल्हाइणो हुजे, मुंहिंजी मोबाइल मां पाण वटि रखंदुसि न भाॼाई। तो ना कंहिंजी फोन न आई आहे ऐं न वरी ईंदी। छा थी चई भाॼाई? मुंहिंजी मोबाइल ते कंहिं कॉल बि न कई आहे ऐं न वरी कंहिंजी कॉल ईंदी। मूंखे सम्झ में न आयो। तुंहिंजो भाउ फोन बंदि करे पेटीअ में रखी तालो हणी ऐं चाबी पाण सां खणी वियो आहे। छा? ऐं मां बि इहो चङी तरह सम्झां थी त तोखे फोन ते कंहिंसां ॻाल्हाइणो आहे। साइण बाख सां ॻाल्हाइण थो चाहीं न, हाणे बाख सां ॻाल्हाइण जी ज़रूरत न आहे।
पर भाॼाई छो भाख सां ॻाल्हाइण में कहिड़ो हर्ज आहे? अर्ज आहे सारंग भा, इन हाल ताईं त तोखे वॾेरी पहुचायो आहे, अञा बि तूं चवीं थो त कहिड़ो अर्ज आहे? अदा सालिक मूंसां भाख जे करे न आहिनि विड़िया। तूं वरी कहिड़ो गोहरारनि जो लोढ़ो लताड़ियो हो जो तोसां एॾी बेदर्दी सां विड़िया? पर अदा सारंग मूं तुंहिंजी घणी पास वती आहे ऐं तुंहिंजो भाउ चवंदो हो त तूं सारंग जी पास न खण, तूं सारंग जी दुश्मन आहीं, हिकु ॾींहुं सारंग खे माराईंदीअ। हाणे त भाॼाई खे बि ॻाल्हि सम्झ में अची वई आहे। अदा दूधू सच चवंदो हो। बेली खुदा खे मन मां ही हथ थी जोड़ियां, इन वॾेरी जी इश्क खां बाज़ अची वञ, या वॾेरी तोखे असां खां छिनी वेंदी। छॾ बचर हिन इश्क जी, रूबरू तूं पाण खे बि नुक़सान ॾींदे, असांखे बि नुक़सान ॾींदे। छा थियो? अञा ताईं नंबर बंदि अथसि छा? अम्मा 2 ॾींहंनि खां मुसलसल ट्राई थी कयां, पर सारंग जो नंबर बंदि ई बंदि थो मिले। हर भेरे पावर डाउन, 1000 खां मथे कॉलियूं करे चुकी आहियां, पर थी सघे थो सारंग जो मोबाइल चार्ज न हुजे। पर अम्मा हू हर टाइम पंहिंजो मोबाइल चार्ज रखंदो आहे, पोइ छो पावर डाउन अथसि? बाक़ी तूं परेशान न थी, सारंग जीअं ई पंहिंजो फोन ऑन कंदो तुंहिंजा मैसेज पढ़ी तोसां कांटेक्ट ज़रूर कंदो। अम्मा पर मूंखे त लॻे थो त अदा दोदे सारंग खां मोबाइल खसे पाण वटि रखी हुजे। भला दोदो इहो छो कंदो? इहो इन लाइ त अदा दोदे खे ख़बर पइजी चुकी आहे असां ॿिन्हिनि जी, ऐं अदा दोदे सख़्ती सां मना कयो आहे सारंग खे मूंसां मिलण जे लाइ, ऐं हुनखे यूनिवर्सिटी बि मोकिले रहियो आहे। बाख दोदो पंहिंजे भाउ जी ज़िंदगी थो चाहे, तुंहिंजे बाबा उन्हनि सां छा घटि कई आहे? उन्हनि जी चोरी कराई, मास्तर सालक खे पंहिंजे बंगले ते घुराए मरण करे उनजे दर ते फिटी कराई। छा दोदे जरी इहो सभु कुझु विसारे छॾियो हूंदो? न बाख न, तॾहिं त दोदो मना थो करे सारंग खे तोसां मिलण जे लाइ, त जीअं को नुक़सान न थिए सारंग खे सालार खां। पर अम्मा बाबा खे त असांजे मिलण जुलण जी ख़बर ई न आहे। अञा ताईं त ख़बर कोन्हेसि, पर जे ख़बर पइजी वियसि अलाए जे कहिड़ी क़यामत केरींदो। बाक़ तुंहिंजी भेण सोरठ जी अञा ताईं काई ख़बर कान्हे। वेदर बाक़ तूं ई मुंहिंजी आख़िरी उमेद आहे जीअण जी। जे तोखे कुझु बि थियो मां त मरी वेंदसि। हीरो वॾो मज़ो लाल साईं मेले ते। वाह जो मलाखड़ो ऐं ॾाढो मज़ो अची वियो। हीरो हाणे मथे साल मल मां वणंदुसि, अच हलो। हाँ हाणे ॾिसे मल मैदान मां मारींदुसि। हाँ हाणे तूं मल जो मैदान मारींदो? हा दा छो न, तूं रुगो मूंखे मैदान में लाहे ॾिसजांइ। हेॾे ॾाढ़ी कंहिं जाइ जा वेले में त अञा साल पियो आहे। मां तोखे हाणे ई मल थो खेॾायां। अदा जिन घरनि जूं इज़तूं ईअं ॾिठे जो गुम हुजनि, उन घर जा गैरतमंद जवान मेला न आहिनि घुमंदा, पर पंहिंजी इज़त जी ॻोल्हा में पंहिंजो सुख चैन फिटाए छॾींदा आहिनि। तव्हां बेगैरत पंहिंजी इज़त जी ॻोल्हा करण जे बदिरां मेला था घुमंदा हो। तव्हां तव्हांखे मेला थो घुमाया, मेला थो घुमाया मां। अदा 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 छॾे तूं पर थी मां हिननि खे ॿुधायां त मेला कीअं घुमाइनि। तूं पर थी रबू मां हिननि बेनसलनि खे ॿुधायां त जंहिंजी रत नसली हूंदी आहे न, उहा पंहिंजी इज़त जी ॻोल्हा कंदी आहे, न कि मेला घुमंदी आहे। न दाजू सा न, हिनखे माफ़ कर, छॾेनि, हिन खां ग़लती थी आहे। ग़लती? अरे ग़लती न, पर हिननि वॾो गलतान कयो आहे, गलतान हिननि जे करे।
वेस वारिस खान थुके वियो असांजे मुंहं ते, गार ॾेई वियो असांखे। असांजे किने नस्ल हुअण जी अरे सॼो तरतो किले पियो। असांजे घर जी रन भॼी वई आहे ऐं असां वटि त वेला घुमंदा। अरे तोॾा फुटा छा थो ॾिसी? हा डर ॾेई न छॾियां असली मौत। थका कंहिं जाइ जा डर छॾीसि सोटा तव्हांजी थुकूं चटे। थको कंहिं जाइ जो डर तूं मारो डर लांती कंहिं जाइ जा थका जिन भला छा पचायो अथई ख़बर त पवे। पलीअ में सिंधी पुलाव भत। वाह वाह, पोइ त वाह जो हुन में ज़ाइको हूंदो। हक़ ते ख़ुशबू खयूं थी वञे न। ही मां छा ॾिसी ॿुधी रहियो आहियां? अदा सुठो थियो जो सूबेदार गुलाब जीजा जे चवण ते असांजे मथां जेको केस लॻल हो न उहो रफ़ा दफ़ा करे छॾियो। ऐं सुठो थियो जो जीजा सूबेदार गुलाब सां ॻाल्हायो, न त अदा असां लाइ वॾो आज़ार थी वञे हा। भाड़ी ऐं बुज़दिल असां बि न आहियूं अदा ढोलण जो हिन गुलाब जे आज़ार खां ॻोठ छॾे वञूं। जेकॾहिं हिन सूबेदार घणी घणी कई न, इन खे बि ॿुधाए छॾींदुसि असां न कंहिंसां शोबाज़ी कयूं ऐं न वरी कंहिंजी सहूं। अदा जॾहिं असां सालार जी नाजाइज़नि जे बावजूद बि ही ॻोठ न छॾियोसीं त छा असां हिन सूबेदार गुलाब जे ख़ातिर असां ॻोठ छॾियूं हा? ढोलण छा इहा ॻाल्हि सही आहे जो जीजा काके साहबनि जे दाह ते सालार जे ॻोठ खां कालूअ खे पंहिंजे घरां खणी वञी पंहिंजे ओताक ते बंदि कयो आहे? अदा साईं, कालू हरकत ई अहिड़ी कई। साबन जी धी हुरा सां जबरदस्ती शादी करण पियो चाहे, सो बि व्याज जे पैसनि जे एवज़। सुठो कयो जीजा जो हिन कमीने कालूअ खे ॿधी खणी आई। ऐं ॿी ॻाल्हि त ॿुध ढोलण, इहो कालू रबू जो सौट आहे न? हा दा, रबू जो सौट आहे इहो, पर अॼु शाम जीजा ॻोठ जे चौराहे ते मथो कूड़े कारो मुंहुं कंदसि। दादा जुड़ेल बूढ़िया उस्ता मथो तरस अरे पे हित 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 अरे हे छा कंदो माखे दे असलो सफा ओ हित ही माखे हेदे करदा बीजे हेदे काडे हेदे हलनिया हेदे हेड कर मु नहीं दा न हिक इंसान जी तजलील ना है करनी। तो प्याज खोर लाइ इहा ई वॾी सज़ा है त हुनखे विच चौराहे ते अचे बिहारियो आ। जेकॾहिं हूंदुसि न थोरो बि हया शर्म त ॿीहर इहो व्याज वारो कमु न कंदो। ऐं कंहिं बि ग़रीब खे ईअं व्याज में न फासाईंदो। ज़ोर या ज़बरदस्ती उन्हनि जी न्याणियुनि सां शादियूं न थींदियूं। पोइ ईअं व्याज ते शादियूं न कंदा, हक़ हलाल सां कमाए पोइ शादियूं कंदा। जेको हिकिड़े इंसान जो हक़ आहे। वाह जीजा वाह, मां पंहिंजी सॼी उमिरि जे तजुर्बे खे तुंहिंजे मथां घोरे थो छॾियां। इन्ही अचनि सां तोखे सलाम आहे जीजा, सलाम आहे। बेशक जीजा, अहिड़े कुधे अमल करण वारनि जे लाइ इहा सज़ा खोड़ आहे। ॾाॾा, गुनाहगार खे सज़ा मिलणु घुर्जे, पर कुझु सज़ाऊं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके संवारींदियूं न आहिनि, रहंदो माण्हूअ खे बिगाड़े छॾींदियूं आहिनि। ऐं के सज़ाऊं इंसान जे ज़मीर खे झंझोड़े हुन जे अंदर जे शैतान खे मारींदियूं आहिनि ऐं उनखे पोइ सिधी राह ते आणींदियूं आहिनि।
बेशक जीजा बेशक इंसान खता जो पुतलो आहे उन खताकार खे सज़ा ॾियण जे लाइ उन जे अंदर जे शैतान खे सज़ा ॾियणु ज़रूरी आहे। जेका कालूअ जे अंदर में वेठल शैतान खे सज़ा मिली आहे। ही पैगाम रुगो हिन कालूअ जे लाइ न आहे पर जाते जाते व्याजी जेके ज़ुल्म था कनि जबर था कनि उन्हनि सभिनी जे लाइ आहे। हलूक जी जीजा छॾीस कालूअ खे। मां सम्झां थी त हाणे कालू सुधरी वेंदो ऐं इंसान थींदो। एक्सक्यूज मी जीजा मुश्किल आहे जो कालू इंसान बणिजे मुश्किल आहे। भाग भला थी कालो घणी ज़िल्लत को बची वए। अचो मज़ो न थियो। ओच तो जीजा सीन में एंट्री करे सीने रुख ही फेरे छॾियो। हा ए 5-7 सेकंड जीजा देर करे आ न असुल तोआरी सही टिकट सफारी एयरपोर्ट करे वेजा असुल ये सफा लसी लापाट पो वडो मज़ो ते आ हाली अंदर न ठरियो दा अज त अंदर पहुचरे ये न तो सालार खान मुखे वरी टिकण का अद त थी वई आ दुओ करे अब भज जान छदा अब तू ते वे हां हल 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 सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई हो कपजी वेंदो। प्रभु जी बाबा साईं वन कालू खे वठी आ। ठीक है बाबा वञा थो। हल हल जीजा अम्मा हाणे त रे सालार खान असांजे मथां पहाड़ किराईंदो पंहिंजी अना जो मसलो समझी असांजे मथां वॾो कहर कंदो। तू डिड न कामोरी सालार सां टक्कर खाइण जी हिम्मत रखां थी। सालार केॾो बि ताक़तवर छो न हुजे पर मूंसां कॾहिं बि तकड़ में टक्कर न खाईंदो। पर जीजा अम्मा हू त वारिस खे तव्हांजे खिलाफ भड़काए तव्हांजे साम्हूं बीहारे छॾींदो। हिनखे त मां ज़मीन जायदाद ऐं पंहिंजी ममता खां बेदख़ल करे छॾियो आहे। तोखे ख़बर आहे त सालार हुनखे पाण वटि छो रहायूं वेठो आहे? न जीजा मुंहिंजे खिलाफ भड़काइण लाइ मछराइण लाइ ऐं हुनखे चवंदो हूंदो त पंहिंजी माउ खां हक़ वठ टक्कर खा पंहिंजी माउ सां। सालार चाहे थो त असां माउ पुट पाण में विढ़ूं त जीअं सॼी मिल्कियत ते ना गुथी वेही रहे ऐं मुंहिंजे वर जे पग जो वारिस तो थियण चाहे। हा कामोरी हा इहा ई ॿियाई आहे इन सालार जे दिल में जेका मां कॾहिं बि कामयाब कोन थियण ॾींदमि। हा जीजा हिकु ॻाल्हि चवां? हा चओ। जीजा अम्मा रे सालार खान जे मथां हथ रखो छो त हू अबे रेस हाकिम खान जो भाउ आहे। जेकरे तव्हां हुनजे मथां हथ रखंदो त हू न कामोरी न जंहिंजे मन में शैतान हुजे न वो कॾहिं बि इंसान नथो थी सघे। वो तेसी ताईं इंसान नथो थी सघे जेसी ताईं उनजे मन मां शैतान न निकिरे। जीजा अम्मा हाँ तो इहा ई दुआ थी घुरां रे सालार खान जे दिल मां इहो शैतान निकिरी वञे ऐं हू रेस हाकिम खान जो भाउ बणिजी वञे। जीजा अम्मा तव्हां पंहिंजी सख़्त दिल रेस सालार खान जे लाइ हिकु दफ़ा नरम त करे ॾिसो। असां ख़ातिर पंहिंजी दिल नरम करे छॾियो। थोड़ी रेस सालार खान जे लाइ नरमी कयो थी सके तो सभु कुझु ठीक थी वञे। जीजा अव्हां जो खयल हिकु कदम अमुन जो सिज उभारे छॾींदो। हादर अदा जानू वारनि खे काॾे मोकिलियो अथई जे सुबुह खां वठी घर न आहिनि आया? छा ॻाल्हि आहे गुलाब? तोखे ॾाढो हुननि जो फिकिर आहे, ख़ैर त आहे न?
फिकर त थींदो न, ॾिसी थो पाण त जूसे वारा वतन था हुन सां विढ़ंदा। अदा दोदे जे भाउ सारंग सां त विढ़ी विया न। भला जिन सारंग जे मथां हथु खयो न उनखे दोदे वारनि ख़तम करे छॾियो। बाक़ी जूसे वारनि में एतिरो दम न आहे जो मुंहिंजे भाउ जानूअ जे मथां हथु खणनि, असुल हथु ई कटे छॾिया। असांजे घर ते जो छापो हणायो हो पुलिस खां। भला जूसे वारनि तुंहिंजी ॻोल्हा में हिते छापो हणायो हुयो, बाक़ी उन्हनि खे पक न आहे त तूं हिन घर में आहीं। इन करे जूसे वारा जानूअ खे कुझु कोन्हे कंदा। गुलाब तूं परेशान न थी। वरी शादी तो फैसला याद न बस इहे मेराब। ॿियो ख़बर मानी तव्हांजे लाइ हाणे खणी अचां या साहब पटे हथ मुंहुं धोई पोइ खाईंदव? अदी गुलाम पहिरियां थोरो साह तो पटियो। न गुला न, असांखे ॾाढी बुख लॻी आहे। जानूअ चयो होटल ते मानी खाइण लाइ, पर मूं चयो त असां घर हली मानी खाईंदासीं, तुंहिंजे हथनि जी पकल। गुलाब जे हथनि जी पकल मानी खाईंदो, होटल जी न। हा त पोइ मां मानी खणी थी अचां न तव्हांजे लाइ। ख़बर अथई मेराब मां तव्हांजे लाइ छा पचायो आहे? भला छा पचायो अथई, ख़बर त पवे। पलीअ में सिंधी पुलाव भत। वाह वाह, पोइ त वाह जो हुन में ज़ाइको हूंदो, हक़ ते ख़ुशबू खयूं थी वञे न। ही मां छा ॾिसी ॿुधी रहियो आहियां? किथे मेहराब ऐं गुलाब? न न, ईअं नथो थी सघे। अदी गुलाम तूं छो बीठी आहे? खणी अचो पुलाव त खाऊं, बुख लॻी आहे। भाॼाई मां शर्मंदो आहियां पंहिंजनि कयल ग़लतियुनि ते, ऐं मूंखे तमामु घणो पछतावा। हाणे पछताइण छाजो? सभु कुझु त लुटिजी वियो, छा रहियो आहे बाक़ी? सालार मां तोखे पंहिंजे पुट वांगुरु पालियो हो। मूंखे सारंग जे मसले ते ॻाल्हाइण घुर्जे। सालार सां न न न, खुद गर्ज बणिजी चुको आहे सालार। खुद गर्ज न, पर सालार त फिरोन बणिजी चुको आहे, ऐं फिरोन सां ॻाल्हाइण ठीकु न आहे। पर फिरोन सां त जंग करणु घुर्जे, जीअं मूसा अलैहिस्सलाम जंग कई हुई फिरोन सां। भाॼाई ओ भाॼाई। सालार तू हितड़े? भाॼाई मां फिरोन न आहियां, मां त तुंहिंजो ॾेर आहियां, ॾेर, तुंहिंजो पालियल पुट। पुट न, तू मुंहिंजो पुट नाही मुंहिंजो पुट। जेकॾहिं तू मुंहिंजो पुट हुजे हा न त हिन माउ जी लॼ रखे हा, मुंहिंजी दिल न ॾुखाया, पत्थर दिल बणिजी। भाॼाई इंसान ख़ता जो पुतलो, मां बि इंसान, मूंखां बि ख़ता थी वई। भाॼाई मां शर्मंदो आहियां पंहिंजनि कयल ग़लतियुनि ते, ऐं मूंखे तमामु घणो पछतावा। हाणे पछताइण छाजो? सभु कुझु त लुटिजी वियो, छा रहियो आहे बाक़ी? सालार मां तोखे पंहिंजे पुट वांगुरु पालियो हो, कॾहिं बि ॾेर न सम्झो हो। तू न पुट जो फर्ज़ निभायो ऐं न ई वरी ॾेर बणिजी ॾेर जो फर्ज़ निभायई। पर तू त राकास बणिजी खाई वए मुंहिंजी ख़ुशियुनि खे, हाकिम खान खे,
वारिस खान खे इन राज भाग खे सब कुछ खाई वई। हाँ तू केड़ी बला है सब कुछ खाईंदो तो वने। हाणे त सारंग खे बि अञा काथे ॻाल्हि हा मुंहिंजी बेवाह भाॼाई। मां तुंहिंजो सभु कुझु हड़प करे छॾींदुसि। माल मिल्कियत ॻोठ राज भाग तोखे त ख़बर आहे न त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो। अल्लाह साईं तूं मुंहिंजी भाॼाईअ खे माफ़ कजां। भाॼाई तो न अॼुकल्ह जेका पंहिंजे मथे ते पग ॿधी आहे न उहा पग बि तुंहिंजी लाहे मां पंहिंजे मथे ते रखंदुसि। पंहिंजे मथे ते छो त औरत जे मथे ते पग नाहे ठहंदी। औरत जे मथे ते पोती ठहंदी आहे ऐं पग मर्द जो शान आहे मर्द जो। सब कुछ फुरीदुसि तुंहिंजो सब कुछ फुरीदुसि। सालार जीजामा छा थियो छो त रड़ियूं कयो? हाँ कुछ न पानी खड़ी पानी। हाँ जीजा सालार तू सच में फिरौन ना तू। जीजामा मुझे पाण खे संभालियो अजा घणो न सोची बि कर जीजामा। Javid. Here. Here, Abba. Here. Hey, Abba. Abba. देखा शायद नसीब में फूल आया। तू हाफा जो पानी मिली भी दिया हाँ। ओये, ॾाढो सुठो थो लॻी हाणे। उहे नवां लटा पाईंदो कर हा नवां लटा पाए ठही संभरी घुमंदो कर। अलाह साईं वॾी हयाती ॾींदई मुंहिंजा अबा। एक जूसो खड़े जूड़ी कंजो फरो बचे थोड़ी जूसा तुझी यहाँ मजाल